मौजूदा औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। माहिना मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 4 जुलाई 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो मौज़ू ज़ेर बहस आहे मखदूम शहाबुद्दीन मंगरे साहब। मखदूम शहाबुद्दीन जन अंदाज़न सन 1827 ईस्वीअ धारे दरगाह शहाबुद्दीन मंगरे जे घर में पैदा थिया। मंगरनि जी आबादीअ जो असुलु वथाण जोधपुर जैसलमेर चयो वञे थो, जितां लॾे करे सिंध जे मुख़्तलिफ़ माॻनि ते मंगरिया क़ौम अची आबाद थिया। मखदूम साहब जा वॾड़ा बि लॾे अची सिंध जे इलाइक़े अलह दादाणी रेलवे स्टेशन जे भरिसां अची आबाद थिया, जंहिंखे हींअर लाल चूहड़ मंगरी जो ॻोठु सॾियो वञे थो। दीनी इल्म जे उसूल लाइ मदरसे प्रियालो ऐं खैरपुर ज़िले में अलामा मखदूम मोहम्मद इस्माइल जूणी जे वटां दस्तार बंदी कयां, जीअं त संदसि उस्ताद मोहम्मद इस्माइल जूणे जो असुलु ॻोठु प्रगड़बाग तालके ॾोकरीअ जो रहाकू हुयो। तंहिं करे मखदूम मंगरे साहब दरस तदरीस जे लाइ ॻोठु आरीजा खे पसंदि करे जामिया मस्जिद आरीजा में फेस ॾियणु शुरू कयो ऐं मंगरिया क़ौम जे कुझु क़बीलनि खे बि आणे ॻोठु खेर मोहम्मद आरीजा में आबाद कयां। मखदूम मंगरे साहब जन अंदाज़न 1917 ईस्वीअ में 90 सालनि जी उमिरि में वफ़ात कई। किताब लाड़काणो सभी त सिंधू नाणो, मुसनिफ़ डॉक्टर गुलाम अली कामा हिम्मत अली सांगी, सुफ़ो 255 ऐं 256। जज़ाकल्ला।